कंडियारो सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकजी सड़ते कंडियारो में भी कौमी शाहरा बंद करे टायरन के बाहियों ॾेई एहतजाज। कंडियारो कामरेड ज़ुल्फ़िकार मल्हा अनीस सतो ॿियनि जी अॻुवाणी में कौमी शाहरा ते ॿियनि पासनि खां एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड बंद करे छॾियो। कौमी शाहरा बंद थियण सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। मुज़ाहिरीन जो चवणो त नवाबशाह पुलिस STP जे कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। नवाबशाह में सिंध तरक्की पसंद पार्टी जे कारकुननि पारां शहर में पुरअमन शटर बंद हड़ताल करे कैंप क़ाइमु कई हुई, जिते नवाबशाह पुलिस कैंप ते वेठल साथियुनि ते लठबाज़ी करे गिरफ़्तार कयो। STP जे मरकज़ी अॻवान जे भाउ सलमान कीरियो सां इंसाफ़ करे कैंप ते वेठल STP जे कारकुननि मथां थियल हमले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।